मोहरे आगाणी तकरार। इन तकरार जो फ़ैसिलो गौस बख्श महर जे बंगले ते रखियो वियो, जिन जो फ़ैसिलो अलहाज गौस बख्श महर कयो ऐं मुख़्तलिफ़ सरदार ऐं पीर ऐं मीर गॾु हुया। वक्त की बात, वक्त है सच बताने का। मोहरे आगाणी तकरार ॿई दुरियूं खीर खंड थी वियूं, जंहिंमें मोहरिया बिरादरीअ जा 6 खून ऐं 5 ज़ख़्मी हुआ ऐं आगाणी बिरादरीअ जो 1 खून ऐं 1 ज़ख़्मी। निबेरे में फ़ैसिलो कयो वियो त आगाणी बिरादरीअ जे मथां 42,50,000 रुपया, जंहिंमें फ़ी खून जी 25 लख रुपया रखिया विया ऐं ज़ख़्मीअ जा 50,000 अदा कंदा, बक़ाया 2 क़िस्तुनि में अदा कंदा। फ़ैसिले में इहो बि चयो वियो त जेको अॻिलाई कंदो त उनखे 50 लख ॾंढ रखियो वेंदो। आख़िर में गौस बख्श महर जे बंगले ते ठाह थियो ऐं दुआ थी ऐं ॿई दुरियूं खीर खंड थी वियूं। फ़ैसिले में वेठल सरदारनि पंहिंजा व्यूज़ ॾिना ऐं पंहिंजी राय हिन बाबति ॾिनी त इन मोहरिया बिरादरी जा खून साबित थिया, हिकिड़ो आगाणी बिरादरी जो थियो ऐं माशाल्लाह उन में ॿिया ज़ख़्मी बि आहिनि। उहो तमामु जेको आहे उहो फतवा में मौजूदु आहे इंशाल्लाह, ऐं ॿई बिरादरियूं उन ते मुतमइन थियूं, मुतफ़िक़ थियूं, दुआ बि थी वई, खीरखंड थी विया माशाल्लाह। जेको असांजो लाइमल आहे इंशाल्लाह, सुभाणे इंशाल्लाह नारेजा ऐं सोलंगी बिरादरी जो जेको ख़ैरपुर में झगड़ो हले थो किंगरी में, उहो बि इंशाल्लाह अल्लाह जे हुकुम सां सुभाणे उमेदु आहे त उनजी डेट अनाउंस थींदी। सरदार साहब सां कोऑर्डिनेशन सां पीर साहब, साईं दीनल शाह साहब, सरदार ज़ुल्फ़कार ख़ान जियो साहब ऐं तमामु असांजी जेकी टीम आहे इंशाल्लाह, साईं सरदार शाह साहब इंशाल्लाह उहो सुभाणे मुंहिंजो आहे ख़ैरपुर वञणु। इंशाल्लाह छंछरु ऐं आचर में इंशाल्लाह उहो फाइनल कंदासीं। इंशाल्लाह जेको बि नुक़सानात आहिनि उनखे ॾिसी ऐं इंशाल्लाह अल्लाह जे हुकुम सां उहो मसइलो बि सिधो थी वेंदो इंशाल्लाह। ऐं ॾाढी दिलि ख़ुशि थी वई आहे माशाल्लाह, अल्लाह जे हुकुम सां सरदार अमीन ख़ान बुलंदी साहब, साईं पीर दीनल शाह साहब, सरदार ज़ुल्फ़कार ख़ान जियो साहब ऐं सभिनी जी हिम्मत सां, कोशिशनि सां इहा अॼु माशाल्लाह असां पंहिंजो ख़ुशी जो माहौल आहे, फ़र्ज़ु पूरो कयोसीं अदी साहिबा जी हिदायतनि जे मुताबिक़। इहो इंतिहाई हिकिड़ो ख़ौफ़नाक जहिड़ो थी वियो, जंहिंजे वजह करे हालात इंतिहाई ख़राबु थिया। अॼु माशाल्लाह इहो फतवा थी वई, पुरमन थी विया, ॿई क़बीला खीरखंड बि थी विया, अल्लाह जो करम सां। वॾी महिरबानी। बसि ॾिसो त अॼुकल्ह नासाब जाते काथे वधी वई आहे, हिन नासाब जे करे मामूली ॻाल्हियुनि खां एतिरा खून थी विया। अॼु सरदार साहब जी महिरबानी आहे जो एतिरो टाइम कढी सभिनी जो ख़ैरु करायूं। सभ खां बहितर ॻाल्हि इहा आहे त शैतानगिरी ख़तमु थी वई, इहा ई ॻाल्हि आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। दादा मां इन में त इहो चवंदुमि त हिन में वॾी कावशूं साईं पंहिंजो जुनेद शाह जूं आहिनि। साईं पीर जुनेद शाह असांखे बि उन सॼो मथां बि असांखे अदीअ जो बि हुकुम उहो हो त असांजे महिरबानी करे इहो जेको आहे मोरनि फ़क़ीरनि आगाणियुनि जो जेको आहे फ़ैसिले में असां मेड़ी मदादियूं कयूं। साईं सरदार शाह बि हुयो, साईं बि हुयो, साईं जे अॻुवाणीअ में रायबरीअ में असां बि साईं सां गॾु हुयासीं। अलाह कयो अॼु उन में साईं कामयाबु थियो आहे, असां सभिनी संगत जी ख़ुशी आहे। सरदार साहब बि असां सां गॾु हुया, साईं जन बि असां सां गॾु आहे, जेको अॼु असां पाए तकलीफ़ ताईं पहुतासीं, जेका अदीअ खे वॾी अॼु हिन में पंहिंजे हिसाब सां वॾी कामयाबी मिली पंहिंजे तक में पंहिंजे हिसाब सां। इंशाल्लाह असां ख़ैरपुर में बि इन ई कमु कंदासीं जीअं हेॾे थियो आहे। सुभाणे उते साईं जो प्रोग्राम आहे मां वटि, उतां वरी असां नारे जन सोलंगियुनि जे मसाइलनि जे लाइ वेंदासीं। इंशाल्लाह उहा बि तव्हांजे दुआउनि भाइरनि सां मदद सां असांखे उहा बि कामयाबी मिलंदी, असां पूरी उमेद आहियूं उन में। अलाह कंदो फ़ैसिलो जेको आहे सो तमामु सुठे नमूने सां पेश थियो आहे, भलो थियो आहे। ॿई दुनियूं हुन में मुतफ़िक़ थियूं आहिनि, असां सभिनी भाइरनि खे हिन में ख़ुशी थी आहे। अलाह कंदो हिन में कामयाबी मिलंदी, अॻिते बि असांखे कामयाबी उमेद आहे। ॿई धुरियूं हिकिड़े ई घर जा भाती, नंढड़ी हिकिड़ी शइ तो एॾी ख़राबत पैदा थी वई जो 7 क़ीमती जानियूं हली वयूं। ऐं इहो तमामु तव्हां वॾे में वॾा फ़ैसिला ॾिसंदव त नुक़सान वॾा, पर ॻाल्हि इन्हनि तो ई नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तो। सो अॻु में इहा सोच हुजे त हेॾा क़ीमती नुक़सान न थियनि। बहरहाल हीअ जेका चोट चढ़ी वई ॻाल्हि मोहतरमा अदी साहिबा जे हिदायतुनि ते साईं जुनेद शाह जे महिनतुनि सां ऐं असां सभिनी सरदार साहब सभिनी जे महिनतुनि सां अॼु जाइ बि अहिड़ीअ ते फ़ैसिलो रखियो वियो जितो को बि फ़ैसिलो
हितां कॾहिं बि ईअं अणथियणो न थी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो नमूने थी वियो। बाक़ी बि जेके शयूं साईं जुनेद शाह ते रखियल आहिनि उहे क्लियर थी वेंदियूं, धुरियूं पाण में खीर खंड थी वेंदियूं। अलाह अलाह जो हबीब कंदा इंशाअल्लाह। जीअं त नाज़रीन असां तव्हांखे गाए बाए असां ॿुधाए रहिया हुआसीं त मोहर आगाणी तकरार हिकु नंढी शइ ते तकरार थियो जंहिंमें 7 खून थी चुका। अॼु हुनजो निबेरो थी चुको ऐं अलाह जे शुक्र सां ॿई बिरादरियूं हिक ॿिए जो मरणी पढ़णी में गॾु हूंदा हुआ। हुननि जो अचणु हिननि वटि हूंदो, हुननि जो अचणु हिननि वटि हूंदो ऐं अलाह जे शुक्र सां ॿिन्ही धुरनि में ठाह थी वियो ऐं असां ॿिन्ही धुरनि खे मुबारकबाद ॾियूं था। पारां सैयद अब्दुल जब्बार शाह मौला सभिनी खे सलामत रखे ऐं हमेशह ख़ुशि ऐं आबाद रहनि। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें। वक्त की बात, वक्त है सच बताने का।